सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। शादी के मौके के कोशिश कयूं टोड़ण वारो न बनायो कई बेन के भी न टोड़ू पाण दे न टोड़ंदासे इनी जोड़न वारे मौके के असा थोड़ो पंहिंजी जिंदगी में जोड़ जरूर रखूं। असा इंसान जडे खां इनी जोड़न जे मौके के टोड़ण जो इस्तेमाल कयो आहे तॾहिं खां असांजा घर टुटण शुरू थिया। विश्वास यकीन जी कमी शुरू थी है। असांजे घर में तनाव और टेंशन पैदा थे छाकाणि उन मौके ते असां घणनि खे टोड़े छॾी जाऊं। असां घणनि सां ज्यादतियूं कंदा इन करे सॼो पहिरियों प्यार मोहबत घर सिस्टम वो जेको डगमगाईंदो आहे उनजो वॾो असर तंहिंजे करे एॾे वॾे सुख ऐं सुविधा खे असां थोरो संभाले करे ज़रूर रखूं। उनजे लाइ कुदरत उन ईश्वर स्वर्ग असांजे हिस्से में ॾेई छॾियो आहे। पोइ घर स्वर्ग हुजे समाज हुजे मुआशिरो हुजे या अॻिते स्वर्ग हुजे असांखे घणो कुझु करणो ई न आहे। स्वर्ग पाइण जे लाइ कोई असांखे कुदरत ते राइट ॾेई छॾियो आहे। सभु इंसान सिर्फ़ु बची वञे प्यार मोहबत सालूं सुबुह शाम नेम ध्यानु कयूं उन सचे साईं जी रहमत खे पायूं ऐं थोरा सत्कर्म जेके पोइ चङा करूं ॿियो करणो ई छा आहे छा स्वर्ग पाइण में कोई वॾो पहाड़ थोड़े आहे। नरक पाइण ॾाढो ॾुखियो आहे उहो बि शल मिले अलाए न मिले ऐं एतिरे करण खां बाद नरक जे करे रुसवा थिया उहा ज़ालिम चीज़ आहे। उहो जेको लेबल लॻंदो आहे जॾहिं कोई वक़्तु चवंदो आहे भई जो नानो बि हो जो ॾाॾो बि हो ॾाढो ख़राबु लॻंदो आहे। उहा चीज़ करे असांजे लेबल ते न अचे कोई असांजे पोयनि खे चवे इन जो ॾाढो ईअं हो उहो वॾे में वॾो पाप आहे। असां आमतौर ॿारनि खे चवंदा आहियूं न भई ॿार वॾे जी मुराद करे भई ॿारनि जे करे वॾनि जो नालो रुसवा थिए उहो पाप आहे। उनखां कई गुना वधीक पाप आहे त वॾनि जे करे ॿार रुसवा थिए उन जहिड़ो कोई पाप आहे उहो नरक जा द्वार खोले छॾींदो। बस कोई चवे जो पीउ ईअं हुयो कोई चवे जो ॾाॾो ईअं हो कोई चवे जी मां ईअं हुई सॉरी उनजे लाइ ॼण स्वर्ग जा द्वार ई बंदि थी वेंदा आहिनि ॾाढे लाइ बि ही लाइ। तंहिंजे करे असां अहिड़ो बणायूं की सॼे ॿारनि खे न चवे जो ॾाढो ईअं मुंहिंजो पीउ ईअं हुयो कुझु हुयो उहा चीज़ ॾाढी रुसवा हूंदी आहे। तंहिंजे करे मालिक असां सभिनी इंसाननि खे इंसान बणाए करे मोकिलियो प्यार ऐं मोहबत वारो बणाए करे मोकिलियो आहे। असां जो थोरो पाण खे बहितर कयूं त कुझु करणो ई न आहे। असां ॿियनि खे न टोड़ूं असां पाण न टोड़ंदासीं। असां ॿियनि सां बहितर व्यवहार कयूं असां बहितर थी वेंदासीं। असां नज़र ऐं नियत खे चङो रखूं सभु कुझु चङो थी वेंदो सॼो घर स्वर्ग बणिजी वेंदो सॼो संसार स्वर्ग बणिजी वेंदो छाकाणि त सभु इंसान ऐं इंसान थिया स्वर्ग पाइण तमामु सवलो कमु आहे। सॼो घर असां सभु चाहींदा आहियूं स्वर्ग हुजे प्यार ऐं मोहबत जो गहवारो हुजे सभु हिक ॿिए सां मान ऐं मर्यादाऊं हुजनि असांजी इज़त हुजे असांजे घर जो नालो शान शौकत प्यार मोहबत सां वरितो वञे। असां सभिनी जी चाहत हूंदी आहे असांजो घर एतिरी त मोहबत सां हले उहा चाहत छो आहे वरी कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं उहो कमाल जी चीज़ आहे जेको असां चाहींदा आहियूं असांजो घर ॾाढो सुठो हुजे मान मर्यादा हुजे इज़त हुजे वॾे कमाल जी चीज़ आहे। कंहिं वरी ॿिए दफ़े कंहिं ॿी शादी ते ॻाल्हाईंदासीं जेको बि आहे या कंहिं मौके ते ॻाल्हाईंदासीं यादि कजो कॾहिं मूंखे विसरी बि वञे
करेड़ो मौको अचे मूंखे यादि बि यार जो छो चाह त असांजो घर सुठो हुजणु खपे पर असांजो घर स्वर्ग हुजणु खपे ऐं जे लाइ बसि इहे ॿ टे चीज़ूं असां अपनायूं असांजो सभु कुझु सही थी वेंदो ऐं पोइ इहे चीज़ूं असां ॿ टे छड़ो अपनायूं तो शादी जे ॾींहुं शादी जे ॾींहुं हिसाब रोशनियूं शादमाना दोगुल शहनाइयूं इन ख़ुशी में शायदि असांजो घर अहिड़ो हुजे यानी एडवांस सोच में असां पंहिंजो पाण खे सींगारींदा आहियूं असांजो घर छड़ो सोचींदा आहियूं असांजो घर अहिड़ो हुजे असांजो घर बहकी उथंदो आहे त पोइ जॾहिं असां थोरो अमल कंदासीं असांजो घर केतिरो रोशन हूंदो केतिरा शादमाना हूंदा केतिरो प्यार ऐं मोहबत हूंदी असां सम्झी सघंदासीं